खामोश। चांद बजे पासे ॾऊं 4 खून वधीक थियल आहिनि। अरे को मुंहिंजा मुड़ुस खे संग ॾियणो हुओ छा त तूं मूंखे मेणा थो ॾे हिते हीअं कुंदा कनि सां मथो कचो न करे विझाए। मूंखे बर्दाश्त कोन थो थिए। प्यारे हराम पाई कई आहे। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं सीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 गन जा बच्चा नांग हूंदा आहिनि। सुन खे पाण सां गॾु वठी वञण लाइ आयो आहियां। कब माण्हू चहिरो न छॾींदुसि। मेल ते ख़बर पवंदी। मेरा राता सुम्ही वियो आहे छा? उथ हलो। कुकड़नि जे खड़नि सां गॾु तुंहिंजो बूथ न छॾियुमि। या का भी ताकत मुखे इन सां मिलण लाइ नथी रोके सघे। मां चवां थो त बकवास बंदि कर। त ही सॼो पिड़ रत जो दरिया बणिजी वेंदो।